अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टीवी न्यूज़ में वली कार आउं बारवी थीम काफी शामिल कंदासीं हेडलाइंस। लगे तो हालतूं कुछ बेहतरी ॾांहुं वधी रहियूं आहिनि। वज़ीर आज़म के सिंध में गवर्नर राज ऐं एमरजेंसी की समरी पेश कई, उन ते को फ़ैसिलो न थियो। बेतमादी रिथ ते वोटिंग कॾहिं थींदी उहो स्पीकर फ़ैसिलो कंदो। ऑपोज़िशन -1 चाहे थी, इएं कंहिं बि सूरत में न थींदो। घरू मामले जे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो आहे त सिंध में गवर्नर राज लागू करण जो फ़ैसिलो न थी सघियो। जवरियत में टकराव जी गुंजाइश न आहे। जवरियत हिक ॿिए जे लाइ रस्तो ठाहिण ऐं हिक ॿिए जी ॻाल्हि ॿुधण जो नालो आहे। मुल्क जा मुआशी सियासी इक़्तिसादी हालतूं अहिड़ियूं न आहिनि जो सियासी टकराव बर्दाश्त करे सघे। 4 तारीख़ ताईं अहम तरींदी आहे। ऑपोज़िशन वारा अचनि, हू अचनि ऐं पंहिंजो ब्रॉडकास्ट कनि। हुकूमत खे सॼी ख़बर आहे त संदसि 12 मेंबर किथे आहिनि। विकिरो थियण वारनि खे हू चवे थो त वापसि अची वञनि। खेनि कुझु न चइजंदो। PTI कारकुननि ऐं तादनि खे चवां थो त इमरान ख़ान जो साथ ॾियनि। हुकूमत आर्टिकल 63A जी तशरीह लाइ सुप्रीम कोर्ट में रेफरेंस फाइल करण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। सिंध समाज जे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त सुप्रीम कोर्ट खां राय वरिती वेंदी त हिक पार्टी जा मेंबर वाज़े तौर ते हार स्टैंडिंग में मुलविस आहिनि। पैसनि एवज़ वफ़ादारियूं तब्दील कनि। उन्हनि जे वोट जी कानूनी हैसियत कहिड़ी आहे? छा अहिड़ा मेंबर जेकी पंहिंजूं वफ़ादारियूं मुआशी मुफ़ादनि जे करे तब्दील कनि? संदन नाअहलियत सॼी ज़िंदगी हुजे ऐं खेनि ॿीहर चूंडूं विढ़ण जी इजाज़त हूंदी। सुप्रीम कोर्ट खे दरख़्वास्त कई वेंदी त उन रेफरेंस जी ॿुधणी रोज़ाने जी बुनियाद ते ॿुधणी करे फ़ैसिलो ॿुधाई वञे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि बनी गाला में PTI जी सियासी कमेटी जो इजलास। बेतवादी रिथ बाक़ी एविडेंस ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई ते गौर। मौजूदा सियासी सूरतहाल जो बि जाइज़ो वरितो वियो। इजलास में PTI जी सीनियर क़यादत, वफ़ाक़ी वज़ीर ऐं ॿिया बि शरीक थिया। 27 मार्च ते जलसे खे कामयाब ठाहिण ते वीचार। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त IG आर्टिकल 186 तहत रेफरेंस फाइल कयो वेंदो। सुप्रीम कोर्ट खां पार्टी मेंबरनि जी वफ़ादारी तब्दील करण बाबति राय घुरी वेंदी। पड़े वज़ीर शामिल कुरैशी सिंध में गवर्नर राज लागू करण जी मुखालफ़त करे छॾी। शामिल कुरैशी चयो आहे त हू सिंध में गवर्नर राज लागू करण जी हिमायत नथो करे। हर मेंबर खे पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमाल करण जो हक़ आहे। सिंध हाउस मां हुकूमती धुर जा एमिनेस अणॼातल हंध मुंतकिल थी विया। सरकारी ज़रियनि मूजिब एमिनेस खे सुबुह सवेर गाॾियुनि ज़रिए मुंतकिल कयो पियो। सरकारी इदारनि पारां अणॼातल हंध मुंतकिल थियल हुकूमती एमिनेस जो पतो लॻाइण जूं कोशिशूं जारी आहिनि। मेंबरनि जी मुंतकिली बाबति सिविल इंटेलिजेंस इदारे वज़ीर आज़म खे आगाही ॾेई छॾी। ज़रियनि मूजिब इतला आहिनि त हुकूमती मेंबरनि खे सिंध मुंतकिल कयो वियो आहे। 3 औरत एमिनेस खे गुज़िरियल राति सखर मुंतकिल कयो वियो। ऑपोज़िशन गॾिजी वई त हुकूमत फाड़ण जी शिकार थी वई आहे। असांखे गवर्नर राज जूं धमकियूं मिली रहियूं आहिनि। हुकूमत ऑपोज़िशन मेंबरनि खे हिसाइण जी कोशिश कई। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वाब चयो आहे त PTI जे हर फ़ैसिले में दफ़े नज़र अचे पियो। जेकी चवंदा हुआ त घबराइणो नाहे, उन्हनि घबराइण शुरू करे छॾियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत माण्हुनि खे हिसाए रही आहे। मुख़ालिफ़ धुर आइनी हक़ इस्तेमाल कंदे बेतमादी रिथ जमा कराई। आइन मूजिब स्पीकर खे 14 ॾींहं में इजलास घुराइणो आहे। स्पीकर हिन वक़्त ताईं इजलास नाहे घुरायो। स्पीकर धुर बणिजी रहियो आहे। तरीन ग्रुप हुकूमती शख़्सियतनि सां मुलाक़ातूं न करण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। सिंध जे गवर्नर इमरान इस्माइल पारां जहांगीर तरीन सां टेलीफोन ते राब्ते जी कोशिश। जहांगीर तरीन सां इमरान इस्माइल जी ॻाल्हि ॿोल न थी सघी। तरीन ग्रुप जे मेंबरनि सां हुकूमत मुख़ालिफ़ मेंबरनि जूं मुलाक़ातूं जारी आहिनि।
खेल ख़त्म थी चुको, माण्हुनि खे वधीक तकलीफ़ सहण जी ज़रूरत नाहे। पीपल्स पार्टी जे नायब सदर शरीफ रहमान चयो आहे त आइन खां मथां तरीक़े सां उहिदे ते रहण जी कोशिश मुल्क खे बदतरीन बहरान जे वर चाढ़े छॾींदी। पाकिस्तान जे डिफॉल्ट मोड सदाईं चवरी रहियो आहे, अहिड़ो मंसूबो नाहे जो सियासी तौर ते अमल जोॻो विरसो छॾी ॾिजे। नाराज़ एमएनएस चयो उन्हनि पार्टी छॾे ॾिनी आहे। पार्टी छॾींदड़ मेंबरनि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी ऐं नाअहल थींदा। सिंध समाजी वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त आर्टिकल 63A तहत पार्टी सरबराह जे ख़त बाद स्पीकर वोट जी ॻणप न कंदो। पार्टी छॾण ॿी पार्टी में शमूलियत बाबति क़ानून मौजूदु आहे। ऑपोज़िशन ज़ाती आर्मी जोड़े छॾी आहे। पाकिस्तान बार काउंसिल सिंध में गवर्नर राज लागू करण की मुखालफत करे छॾी। पाकिस्तान बार काउंसिल गवर्नर राज लागू करण वारे घर मसीह वारे बयान की मसम्मत करे छॾी। पाकिस्तान बार काउंसिल सिंध में गवर्नर राज लगाइण सां मुल्क में इंतशार फैलण जो ख़दशो आहे।